DC टंडोवालाया जी जोगिन जे स्कूल में ॾियारी तक़रीब में शिरकत। रिपोर्ट मंसूर कालरो। पंहिंजी मदद पाण तहत हलंदड़ स्कूल जन्नत प्राइमरी पब्लिक स्कूल ॻोठ जयराम जोगी यूनियन काउंसिल दाद जरवार बुकेरा शरीफ तालको चंबड़ ज़िलो टंडोवालायार में ॾियारी जे सादा पुरवकार तक़रीब में मिस्टर सलीमुल्लाह ओढो DC टंडोवालायार जिन शिरकत करे उस्तादनि ऐं शागिर्दनि जी हिम्मत अफ़ज़ाई कई। हिन तक़रीब में ओढो साहिब जी आमद ते ॿारड़नि ऐं ॻोठ वासियुनि गुलनि जी वर्खा सां भलीकार कई। केतिरनि ई ॾींहनि जो ॾिया ॿारे पंहिंजी धर्मी ॾींहं जे मुनासिबत सां रोशनी वसीले महिमाननि जी आजियां कई। महिमान ख़ासि सलीमुल्लाह साहिब समेत ॿियनि महिमाननि खे सिंधी रिवायत जो भरम रखंदे तालियुनि जी गूंज में अजरकूं ओठायूं। हिन मौक़े ते असिस्टेंट कमिश्नर चंबड़ तालीम खाते जे अमलदारनि यूनियन काउंसिल जे वाइस चेयरमैन ऐं प्रोफेसर गुल मोहम्मद मस्तोई जिन जी बि शिरकत रही। स्कूल जी टीचर पारस मेहराणी महिमाननि जी आजियां कंदे DC साहिब जे अचण ते ख़ुशीअ जो इज़हार कंदे स्कूल ऐं शागिर्दनि सां सलहाड़ियल तकलीफ़ुनि ऐं ज़रूरतुनि खे पेश कयो। डिप्टी कमिश्नर सलीमुल्लाह ओढो संदन आजियां वारे हिन तक़रीब ते स्कूल जे उस्ताद ख़ासि करे जोगिन जे ॿारनि लाइ तालीम जी रोशनी वास्ते स्कूल जो बुनियाद रखंदड़ बुज़ुर्ग जयराम जोगी जिन जो शुक्रिया अदा कयो। पाण स्कूल जे मसइलनि खे जल्द हल करण जो वाइदो कंदे स्कूल खे क़ाइमु करण वारे मक़सदनि ते ख़ुशीअ जो इज़हार कयो। DC साहिब तरफ़ां ॿारनि में आइसक्रीम विरहाई वई जंहिंखे ॿारड़नि ऐं वॾड़नि ख़ुशीअ सां खाधो। हिन तक़रीब खे जयराम जोगी पंहिंजे मुरलीअ जे धुननि सां ख़ूब ॾियारी जूं ख़ुशियूं शेयर कयूं। आख़िर में ख़ातिर तवाज़ सां तक़रीब जी पुॼाणी थी।